नाज़रीन, मीरपुर माथेले में आबादकारनि नरली माइनर जी पुछड़ीअ में पाणी न पहुचण ख़िलाफ़ डीसी ऑफिस आड़ो धरणो हयो आहे। इन हवाले सां पेश आहे कासिम कलवर जी हीअ रिपोर्ट। नरली माइनर के हवाले से अज ही एहतजाज कर रहा है। पुछड़ी ते पानी न पहुंचण के करे ही सरापा एहतजाज बणियल मानू डिप्टी कमिश्नर घोटकी की ऑफिस अॻियां एहतजाजी धरणो लगाए वेठा आहिनि। अचो त इन सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक इन जो छा चवणु आहे। ज़िले घोटकी तरफां धरणो लगायो वियो आहे। ही तकरीबन सभिनी वाहन में पानी की खोट है, पर ख़ास कर नरली में जो पानी की खोट है। पुछड़ी जूं 30 जो आरटीओ आहिनि उनमें पानी बिल्कुल न पहुतो है। सिंधारी कमेटी तरफां अॼु जेको ही एहतजाज थे पियो, हिननि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे ऐं उहो मुतालबो आहे नरली माइन जे आबादकारनि खे जेको फ़ाका कशी ते मजबूर थो कोन्हे, उन्हनि जी ज़मीनुनि खे 8 महीननि खां पाणी कोन थो मिले। हीअ जेके आपाशी जे अंदरि जेके वज़ीर वेठा आहिनि उहे नॉन टेक्निकल आहिनि ऐं ॿियो उन्हनि सां गॾोगॾु हू राशी ऑफिसर पंहिंजो वॾेरनि खे त पाणी ॾियनि था, पर हिननि ग़रीब मिस्किन माण्हुनि जो जेके ढलूं बि ॾियनि था पिया, उनजे बावजूदि हिननि खे पाणी कोन थो मिले। अॼु ही सभु हारी पाणी जे मसइले ते एहतजाज कनि पिया डीसी ऑफिस जे साम्हूं ऐं डीसी सदाई जे मोकल ते आहे बि मोकल ते आहे, जे हित आहे तॾहिं बि मोकल ते आहे, कॾहिं बि कंहिं माण्हू सां उहो मिलण लाइ तयारु कोन्हे को। नरली माइनर के हवाले से अज जो एहतजाज ॾिठो वियो उन में तव्हां वीचार ॿुधा। अॻवाननि जो चवणु आहे त 2 ॾींहंनि ताईं असांजो जेके पाणी न मुहैया कयो वियो त असां 12 बचनि सूधो हिते बुख हड़ताल ते तहरीक शुरू कंदासीं। गॾोगॾु हिननि जो इहो मुतालबो हुयो डिप्टी कमिश्नर घोटकी खां ऐं डिविज़नल आपाशी अमलदारनि खां हिननि मुतालबो कंदे हिकिड़ी घुर कई आहे त असांखे नरली माइनर खे पाणी ॾिनो वञे, छो जो हुते ज़हर असांजो खारो आहे, असांजे इंसाननि जे पीअण जो पाणी बि साॻियो आहे, फ़सुल जो बि साॻियो आहे ऐं जानवरनि जो बि साॻियो आहे। इहो हिननि अपील कंदे घुर कई आहे। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान टीवी, मीरपुर माथेलो।